नाज़रीन, घारू शहर में ठहंदड़ लाइब्रेरी जो कम 9 साल गुज़रण बावजूद मुकम्मल नाहे थी सघियो। इल्म जी जस्तजू कंदड़ नौजवान इल्मी सरगर्मियुनि खां महरूम आहिनि। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे तुफ़ैल अहमद पहर। सकाफ़त खाते जी बेध्यानीअ सबबि घारे में क़ाइमु थींदड़ बंभोर लाइब्रेरी जो कमु रोलड़े जो शिकार आहे। 9 साल अॻु लाइब्रेरी जो इफ़्तिताह थियण बैदि को बि कमु नाहे थी सघियो। शहर में लाइब्रेरी न हुअण सबबि शहर में इल्मी सरगर्मियूं मुतासिर आहिनि। घारो शहर में 2012 में क़ाइमु थींदड़ बंभोर लाइब्रेरी, जंहिंजो इफ़्तिताह सकाफ़त खाते पारां कयो वियो हो, जंहिंखे 9 सालनि जो अरसो गुज़रण बावजूदु लाइब्रेरी जी बिल्डिंग जो कमु मुकमल न थी सघियो आहे। काफ़ी वक़्त खां लाइब्रेरी जे कम जी मालिकी न थियण सबबि लाइब्रेरी ठहण खां अॻु ई खंडरात जो ॾेख ॾियण लॻी आहे। इन ई हवाले सां हितां जी सिविल सोसाइटी ऐं समाजी अॻुवाननि आवाज़ न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त घारो में ठहंदड़ जेका लाइब्रेरी जंहिंजो कमु गुज़िरियल 9 सालनि खां रोलड़े जो शिकार आहे। 2002 में उन वक़्तु पर 9 साल गुज़रण जे बावजूदु अञा ताईं लाइब्रेरी जो कमु मुकमल कोन थी सघियो आहे। असीं वस वारनि खां हुक्मराननि खां मुतालबो था कयूं त फौरी तौर ते हिन लाइब्रेरी जो कमु मुकमल करायो वञे। 9 साल खां वठी जेको लाइब्रेरी जो कमु बंदि पियो आहे, जंहिंमें जंग मोरी आहिनि, बेला मोरी आहिनि, उनमें बकरियूं बीठियूं आहिनि, गॾे बीठा आहिनि। असां वस वारनि खे अपील था कयूं त महिरबानी खुदारा असांजे इन बच्चनि ते रहम करियो। लाइब्रेरी आहे, सभु बच्चा असांजा पढ़ंदा आहिनि, सही आहे, असां तालीम हासिलु कंदा आहिनि। तालीम जी हालत ॾिसो उन जी इदारनि जी जेको उन जो हाल कयो वञे, जंग मोरिया बीठा आहिनि, हर चीज़ ते बकरियूं बियूं आहिनि। असां बच्चा किथे पढ़नि, चाहे जंगल में बच्चा पढ़ंदा छा? 7 साल गुज़री विया आहिनि। हीअ असांजो कमु न घारो लाइब्रेरी जो ख़तमु थियो आहे, न साकरो, न जुंगशाही। आख़िर कहिड़ा सबब आहिनि? छा ठेकेदार भॼी वियो आहे? छा सबब थी सघनि था? पर जेके बि सबब हुजनि, घटि में घटि हुकूमत खे हिन मसइले ते ध्यानु ॾियणु घुरिजे। इन खां पहिरियां विच में जेको सो बजट बि मंज़ूर थी हुई, ख़बर न आहे हीअ बजट किथे निकिती आहे या छा थियो आहे। सो वधि में वधि ऐं चवां थो त घारो शहर खे लाइब्रेरी ॾिनी वञे, जिते असांजो नौजवान जेको नस्ल आहे घटि में घटि हिते किताबूं पढ़नि, इल्मु हासिलु कनि। लाइब्रेरी जो ख़्वाब सजाए इल्मु हासिलु करण जी जस्तजू कंदड़ शहर जा नौजवान इल्मी सरगर्मियुनि खां महरूम आहिनि। शहर जे सुञाण धुरियुनि सकाफ़त खाते खां घुर कई आहे त घारो में रोलड़े जो शिकार थियल बंभोर लाइब्रेरी खे मुकमल करे शहर में इल्मी ऐं अदबी सरगर्मियूं शुरू कयूं वञनि।